अरे तो के शर्म अचण घुर्जे मां पाजी सोन जेड़ी धीअ तोखे ॾिनी आहे जेकॾहिं अॼु बि मां हिन खे टिकरीअ ते खपाया न अब्बा बस कर थोरी लखे रुपया मिलंदा तू वरी ॿी शादी तो करी हां शर्म नथो अचई चाचा आलू मुंहिंजी त रुगो नाले में शादी थी आहे न हिन महिल ताईं सुख त को बि कोन मिलियो आहे सॼो ॾींहुं धनुअ जो कमु करे करे थकिजी मोटी थो अचां त वक़्त ते मानी बि कोन थी मिले मूंखां वधीक त घर जी ॿिलीअ जी इज़त वधीक आहे उनखे बि सॼे टुकुर ॾिनो थो वञे अईली तोबा हज़ारी काककारी अब्बा मां उन ॾींहुं घर जो कमु पई कयां चयो मांसि वांदी न आहियां 2-3 मिंट सब्र कर ॿियो छा चयो मांसि चाचा आलू रुगो मानी बि त न आहे न ॿिया बि त घणा कम आहिनि कपिड़नि में अगठ बि पाण खे विझणो थो पवे गुलू यादि कर पुट तूं घर जाटो आहीं ऐं जीअं घर जाटा रहंदा आहिनि न उअं ई थी रहो बाबा मां गुलू जी वॾी इज़त कंदी आहियां उन ॾींहुं बि बुसरी पचाए खाराई तमामु बुसरी हक ते त छोरो छितो थियो आहे न खाराईंदी करे त बुसरी आईंदा जेकॾहिं बुसरी पचाए न त मूंखे बि खाराईंदी करे मखण खाइण लाइ बि मुहांडो थो घुर्जे चाचा अरे मुंहिंजो मुहांडो ख़राब आहे बाक़ी तूं जो सुहिणो आहे वेद कर अब्बा बाबा धक न हणेसि गुलू खे इहो मूंखे थो लॻे धक बाबा तूं वञ बस वञ हिकु मुख़्त में मोरनि जहिड़ी छोकिरी ॾिनी मां अञा वरी नामुना गुलू लॻे न गुलू सोचने जोड़ दो गुलू लॻो कोन्हे बाक़ी पुठी सुजी वई आहे हवाली टोनी अची वियो न त तोखे मारे छॾींदो कोन मारींदो छो जो हिन सीन खे मां चङी तरह पढ़ियो आहे हिन में त टोनी आहे ई कान तॾहिं त मां पीरीअ जे पासे में बीठो आहियां चङो ॿुधाए छो आयो आई यादि अची वियो मां त पंहिंजे पीरीअ खां लस्सी वठण आयो आहियां असां वटि माल नाहे ओ चरी मां त तोखे मिंथ करण आयो आहियां त हिन धारियनि खे छॾ खणी टोनी भलो माण्हू न आहे न वरी लक्षण ई सुठा अथसि थोरो थोरो ख़राब बि आहे मूंखे ॾिस न मां में कोई बि कान आई खरो सचो असुल दॿे बेक आहियां सफ़ा हिकु नंबर मूंसां ॿीहर शादी कर त हिन मश्करनि जे ॻोठ में वाह थी वञे ऐं झुमरियूं थी वञे न हवाली हाणे इहो मुमकिन नाहे मुमकिन खे छॾ खणी बस पहिरीं तूं रुॻो हा त करे मां हा नथी करे सघां महिरबानी करे त हलियो वञ हाणे त ख़ाली हथे मां बि कोन ईंदुसि अचे ही वठ हाणे त ख़ाली हथ न आई हाणे त हलियो वञ सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।